ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। नए देरे वेझो घर मां चोरी की कोशिश थी है। चोरनि जी फायरिंग में घर धणी क़त्ल थी वियो आहे। ॻोठ शेरापुर में चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद अली चरवार मारिजी वियो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश तहवील में वठी छॾियो आहे। नवंदर अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। अवां ते ख़बर पहुचायूं पिया, नए देरे वेझो घर मां चोरी की कोशिश थी है। चोरनि जी फायरिंग में घर धणी क़त्ल थी वियो आहे। ॻोठ शेरापुर में चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद अली चरवार मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था, नूर मोहम्मद सुमरो लाइन ते मौजूद है। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि हवाले सां? नवंदेरो भरिसां गड़ी खुदा बख़्श थाने जी हद ॻोठ शेरापुर में चोर घर धणी मोहम्मद अली जरवार के घर मां मींहं करण लाइ दाख़िल थिया त घर धणीअ खे सुजाॻ थी पई, जंहिं दौरान घर धणी चोरनि सां मज़ाहिमत करे ॾिनी। मज़ाहिमत दौरान चोरनि घर धणी 65 वर्षनि जे मोहम्मद अली जरवार खे सिधियूं गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। क़त्ल जे इतला हद जी थाने खे ॾिनो वियो, जिन लाशूं खणी नवंदेरो अस्पताल पहुचायो आहे, जिते हिन वक़्तु फोतीअ जे पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जी ठीकु आहे नूर मोहम्मद, वॾी महिरबानी हिन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ। नए देरे वेझो घर मां चोरी की कोशिश थी है। चोरनि जी फायरिंग में घर धणी क़त्ल थी वियो आहे। ॻोठ शेरापुर में चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद अली चरवार मारिजी वियो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।